बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त असां पंहिंजी सिंधी ॿोली जी ख़िदमत जे लाइ ही फेसबुक जो ग्रुप टेक्नो सिंधी जे नाले सां क्रिएट कयो आहे, जंहिंमें असांजा काफ़ी मेंबर 17 मेंबर्स थी चुका आहिनि, जिन में कुझु कल्ह पोस्टूं असां रखियूं आहिनि, जिन में मूं पोस्ट कई आहे त ब्लॉगिंग जे ज़रिए असां काफ़ी पैसा कमाए सघूं था। जिन दोस्तनि खे ब्लॉगिंग जे बारे में ॼाण हासिल करणी आहे त उहे कमेंट कनि। त पोइ उनखां पोइ कुझु दोस्तनि जीअं असांजो दोस्त आहे भाउ कामरान उमर ख़ासि केली, उन्हनि बि चयो आहे त 100% एग्री ऐं अदो ॿियो नज़र सिंधी आहे, चए थो आई वांट टू लर्न। पोइ वरी मां उन्हनि खे रिप्लाई कयो आहे त आई विल मेक सून द वीडियोज़ अबाउट ब्लॉगिंग इनशाला। त अदे चयो आहे त वेटिंग। त उन हवाले सां ब्लॉगिंग जे हवाले सां मां ही पहिरीं वीडियो ही क्रिएट कयां पियो, त जंहिंमें आऊं तव्हांखे फ्री ब्लॉग ठाहिणु सेखारींदुसि। ब्लॉगिंग माना तव्हां हिकु वेबसाइट ठाहींदव जंहिं ते तव्हां पंहिंजा आर्टिकल्स लिखंदव। जीअं मां तव्हांखे ही प्रो पाकिस्तानी .pk जे बारे में हिकिड़े पोस्ट रखी आहे त ब्लॉगिंग जे ज़रिए ही पाकिस्तानी वेबसाइट रोज़ानो $1499 कमाई पई, जेके थियनि था 2,98,450 रुपया। जेकॾहिं तव्हां या असां थोरी महिनत कयूं त कुझु न कुझु ज़रूरु कमाइण जे लाइक़ु बणिजी वेंदासीं। हाणे हीअ जेका प्रो पाकिस्तानी .pk वेबसाइट आहे, उहे छा पिया कनि, जो ही रेगुलरली ही पोस्टूं हिते पंहिंजी वेबसाइट ते रखनि पिया, माण्हुनि खे ॼाण ॾियनि पिया, मालूमात फ़राहम कनि पिया, त मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ थी सघनि थियूं। ही टेक्नोलॉजी ऐं टेलीकॉम जे बारे में हिननि जी हिकिड़ी कैटेगरी आहे, बिज़नेस जे बारे में ही लिखनि था, ऑटो यानी ही गाॾियुनि जे बारे में, स्पोर्ट्स, अदर्स। हाणे ही कीअं था कमाइनि, ही तव्हां हिननि जी वेबसाइट ते ही तव्हां हेठि हिकिड़ी एड ॾिसो पिया, ही एडवर्टाइज़मेंट आहे जेका गूगल जी एडसेंस जे ज़रिए एडवर्टाइज़मेंट्स हणंदा आहिनि। हाणे ही बि एडवर्टाइज़मेंट सेक्शन तव्हां ॾिसो पिया। वरी का असीं पोस्ट अंदरि ओपन कयूं था त उते बि असांखे एडवर्टाइज़मेंट्स काफ़ी मिलंदियूं, जिन जे ज़रिए उहे कमाइनि पिया। हाणे ही बि हिकिड़ी एडवर्टाइज़मेंट आहे, ही तव्हां ॾिसो पिया एडवर्टाइज़मेंट्स आहिनि, त ही अहिड़े तरीक़े सां ही कमाईंदा आहिनि। हाणे ही बि तव्हां ॾिसो पिया, हाणे टॉप फ़ोन्स जे नाले सां। हाणे हीअं हिननि ते जीअं असां क्लिक कंदासीं त ही असांखे रीडायरेक्ट करे वियो प्रो प्राइस वेबसाइट ते। उते असांखे ही जेका एडवर्टाइज़मेंट मिले पई, रियलमी 8i तव्हां ही ख़रीद कयो, ही हिन जी ही प्राइस आहे, ही अपकमिंग आहे। जेकॾहिं हिते ही मौजूदु हुजे हा त उन जी लिंक शेयर थियल हुजे हा, एफिलिएट लिंक जे ज़रिए ही माण्हू कमाईंदा आहिनि। पोइ वरी उहे जेके हूंदियूं आहिनि कमाई जूं वेबसाइटूं जिते ऑनलाइन हू सेल कंदा आहिनि, जीअं तव्हां अमेज़ॉन जी वेबसाइट ॾिठी आहे या alibaba.com आहे, अली एक्सप्रेस, उहे एफिलिएट जी लिंक्स ॾींदा आहिनि। पोइ असां जेकॾहिं उन्हनि खे को गिराक कस्टमर वठी ईंदा आहियूं, यानी असां उन्हनि जी एडवर्टाइज़मेंट कंदा आहियूं, त उहे असांखे कमीशन ॾींदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां ही माण्हू ब्लॉग्स ते या यूट्यूब चैनलनि ते, फेसबुक पेजनि ते अर्निंग कंदा आहिनि। त अचो त असां पंहिंजे हिन ब्लॉग खे ठाहिणु शुरू था कयूं। हाणे जीअं त हिकु ब्लॉग ठाहिण जे लाइ असांखे हिकु अदद जीमेल एड्रेस जी ज़रूरत पवंदी आहे। जीमेल एड्रेस मां पंहिंजे प्रीवियस वीडियोज़ में सेखारे चुको आहियां त जीमेल एड्रेस कीअं क्रिएट कजे। हाणे जीमेल एड्रेस जे लाइ असां वटि असांजे चैनल ते ही तव्हां वीडियो ॾिसंदव त हाउ टू क्रिएट जीमेल अकाउंट इन मोबाइल। हीअ वीडियो तव्हां ॾिसंदव जंहिंमें मां कंप्लीट जीमेल जी एड्रेस ठाहिणु सेखारी आहे। थी सघे थो काफ़ी दोस्तनि खे इहा ठाहिणु ऑलरेडी ईंदी हुजे, पर जिन दोस्तनि खे नथी अचे त उहे हिन वीडियो मां इहा जीमेल एड्रेस
जी ID ठाहिण सिखी सघनि था। हाणे जीमेल एड्रेस हिन में मूं ॿुधाई आहे त कीअं ठाहिजे। उन खां पोइ असां हिकु वेबसाइट खोलींदासीं blogger.com। blogger.com ही गूगल वारनि जी हिकु प्रोडक्ट आहे जेके असांखे मुफ़्त में फ्री में ब्लॉग ठाहिण जी फैसिलिटी प्रोवाइड कनि था। को यानी को पैसो वग़ैरह डॉलर्स कुझु बि नथा वठनि। हू असांखे होस्टिंग ॾियनि था, असांखे फ्री में जेका आहे स्पेस ॾियनि था ऐं SSL सर्टिफिकेट ॾियनि था जंहिंमें सिक्योरिटी हूंदी आहे। ही तव्हां HTTPS ॾिसो पिया, इहो SSL सर्टिफिकेट आहे, मतिलबु त ही वेबसाइट जेका बि असां हिते ठाहींदासीं उहा सिक्योर्ड हूंदी, उहा हैक थी न सघंदी या उनखे को नुक़सानु केरु न पहुचाए सघंदो। त अचो त असां ही ब्लॉग खे क्रिएट था कयूं। हाणे आउं क्रिएट ब्लॉग ते क्लिक कंदुसि। हाणे ही चवे थो त तव्हां कहिड़ी ईमेल एड्रेस खे इस्तेमालु कंदव पंहिंजे ब्लॉग ठाहिण जे लाइ। मां ही जेका टेक्नो सिंधी जी जीमेल ID ठाही हुई जेको मुंहिंजे हिन चैनल जी वीडियोज़ में अवेलेबल आहे उन ते आउं क्लिक कंदुसि। पाण ही चवनि था त तव्हां पंहिंजो पासवर्ड ॾियो। आउं हिते पासवर्ड ॾियांसि थो ऐं नेक्स्ट ते क्लिक कंदुसि। हाणे ही जीमेल ID वारो पासवर्ड ॾींदुसि जेको मूं जीमेल ID क्रिएट करण महिल पासवर्ड रखियो हो। हाणे ही पंहिंजी वेरिफिकेशन करे पियो त आया पासवर्ड सही आहे या न। हाणे ही असांखे प्रोटेक्ट योर अकाउंट जी कंफर्मेशन ॾे पियो त ही तव्हांजो मोबाइल नंबर आहे या छा। मां कंफर्म हिनखे कयांसि थो। जीअं मां हिनखे कंफर्म कयो त ही असां वटि न्यू ब्लॉग क्रिएट करण जो माहौल अची वियो। चए थो चूज़ अ नेम फॉर योर ब्लॉग। तव्हां पंहिंजे ब्लॉग जो नालो कहिड़ो रखणु चाहियो था। मां टेक्नो सिंधी जे नाले सां ब्लॉग क्रिएट करणु चाहियां थो। हाणे आउं नेक्स्ट ते क्लिक कंदुसि त हाणे वरी ब्लॉग जी एड्रेस थो घुरे। हाणे ब्लॉग जी एड्रेस ईअं हूंदी आहे जीअं मिसाल जीअं facebook.com आहे या कहिड़ी वेबसाइट थी सघे थी। त मिसाल जीअं मुंहिंजी हिकिड़ी पर्सनल वेबसाइट आहे www.akeducation.com। त ही वेबसाइट खुली वई। हाणे ही मुंहिंजी जेका वेबसाइट आहे हिन ते आउं तालीम जे बारे में आउं पोस्ट रखंदो आहियां। हाणे हिन में मूं मिक्सअप मटीरियल रखियो आहे जेको तव्हां ॾिसो पिया त इंग्लिश में बि आहे ऐं इंग्लिश में बि आहे। हाणे इंग्लिश इहो वरी आउं नेक्स्ट वीडियो में आउं तव्हांखे सम्झाईंदुसि त इंग्लिश में आर्टिकल कीअं लिखजनि, इंग्लिश में कीअं लिखजनि ऐं कहिड़ी कहिड़ी लैंग्वेजिस में असीं आर्टिकल्स लिखी सघूं था। त मां हाणे ब्लॉग जी एड्रेस लिखंदुसि techno-sindhi.blogspot.com। हाणे ही जेका वेबसाइट जी एड्रेस आहे हिननि वटि मौजूदु आहे। ऐं नेक्स्ट दबाईंदुसि। कॾहिं कॾहिं तव्हां थी सघे थो अहिड़ी का एड्रेस ॾियो जेका पहिरीं मौजूदु हुजे। जीअं मिसाल आहे तव्हां कुझु बि लिखी सघो था। जीअं मिसाल आहे आउं लिखांसि थो माई ब्लॉग। हाणे चए थो माई blog.blogspot.com इहा मौजूदु न आहे। त असांखे अहिड़ो ब्लॉग जी अहिड़ी एड्रेस रखणी आहे जेका पहिरीं हुननि वटि मौजूदु न आहे। त टेक्नो सिंधी हुननि वटि पहिरीं मौजूदु न आहे। त आउं हुनखे लिखी पोइ वरी नेक्स्ट ते क्लिक कंदुसि। हाणे चए थो तव्हांजो डिस्प्ले नेम जेको हुजे उहो कहिड़ो हुअणु घुरिजे। उहो ई टेक्नो सिंधी हुजे। हाणे फिनिश कंदुसि। हाणे जीअं मां फिनिश ते क्लिक कयो त ही मुंहिंजो ब्लॉग क्रिएट थी चुको आहे। हाणे ब्लॉग क्रिएट थी चुको आहे। हाणे व्यू ब्लॉग ते जीअं क्लिक कंदुसि हाणे तव्हां ॾिसो पिया ही मुंहिंजी एड्रेस जेका मूं लिखी हुई https://technosindhi.blogspot.com। हाणे ही असांखे सब डोमेन प्रोवाइड कनि था। हिकु त असांखे फ्री में स्पेस ॾियनि था, ॿियो वरी ही जेको आहे
असांखे ही जेको सब डोमेन एड्रेस आहे इहा फ्री में असांखे प्रोवाइड कनि था। जेकॾहिं हिते असां वेबसाइट हिननि जे प्लेटफॉर्म ते न ठाहियूं त असांखे हिकु त डोमेन परचेस करिणो पवंदो, ॿियो वरी असांखे होस्टिंग बि परचेस करणी पवंदी। डोमेन त असांजी ही एड्रेस थी वई, होस्टिंग जिथे असांजी वेबसाइट वञी सेव थींदी उनखे होस्टिंग चइबो आहे। त हीअ असांजो ब्लॉग क्रिएट थी चुको आहे। हाणे सभ खां पहिरीं असां का बि पोस्ट क्रिएट कंदासीं। हाणे न्यू पोस्ट क्रिएट था कयूं। आउं हिते सिंपल का पोस्ट क्रिएट करे तव्हांखे ॿुधाईंदो, पोइ डिटेल में आउं वरी इन जे लाइ ॿी वीडियो तव्हांजे लाइ तयारु कंदुसि। दिस इज़ माय फर्स्ट पोस्ट। हाणे हिते टाइटल जेको पोस्ट जो लिखियुमि, हाणे हिते आउं लिखां थो हाय फ्रेंड्स, this is my first post on Blogger। हाणे आउं इनखे पब्लिश कंदुसि। त ही चवनि था पब्लिश पोस्ट कयूं। हा उहा कंफर्म पब्लिश पोस्ट खे कयो। हाणे हिकिड़ी मुंहिंजी पहिरीं जेका पोस्ट आहे उहा क्रिएट थी चुकी आहे। हाणे जीअं आउं इनखे रिफ्रेश कंदुसि त मुंहिंजी पहिरीं पोस्ट हिते पब्लिश थी चुकी आहे। इन ते डिटेल में ईंदुसि त हिते आउं हिनखे पढ़ी सघां थो। त दोस्तो अहिड़े तरीक़े सां असां हिन ब्लॉगर ते पंहिंजूं पोस्टूं कंदा आहियूं, मालूमात ॾींदा आहियूं। जीअं मां ही बि ब्लॉगर ते क्रिएट थियल आहे। ही तव्हां ॾिसी सघो था पोस्ट, हिते फ़ोटोज़ ॾिनल आहिनि। हिते पूरी डिटेल मां हिते पोस्ट जी ॾिनी आहे। अञा बि ही कंटिन्यू आहे, हिन में जारी आहे पोस्ट लिखणु। तो दोस्तों मां उम्मीद थो कयां त ही नंढड़ी वीडियो जेका आहे ब्लॉग क्रिएट करण जी तव्हांखे पसंदि आई हूंदी। जे पसंदि आई आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हिनखे लाइक ऐं दोस्तनि सां शेयर कयो। त दोस्तों मिलूं था ॿी कंहिं वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।